शेदात कोट में खबरवात शेयर कंदासीं। शेदात कोट वेझो ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई करे स्मगल थींदड़ व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि भानाड़ी जे वाण वटि कार्रवाई कंदे बलोचिस्तान ॾांहुं स्मगल थींदड़ यूरिया भाणचूं व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि मूजिब ट्रक मां यूरिया भाणचूं 1260 बोरियूं हथ कई वियूं आहिनि। शेदात कोट मां खबरवात शेयर कई पिया। शेदात कोट वेझो ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई करे स्मगल थींदड़ व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई कंदे बलोचिस्तान ॾांहुं स्मगल थींदड़ यूरिया भाणचूं व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि मूजिब ट्रक मां यूरिया भाणचूं 1260 बोरियूं हथ कई वियूं आहिनि। शेदात कोट मां वाक़िया अॻ कई पिया। शेदात कोट वेझो ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई करे स्मगल थींदड़ व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई कंदे बलोचिस्तान ॾांहुं स्मगल थींदड़ यूरिया भाणचूं व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि मूजिब ट्रक मां यूरिया भाणचूं 1260 बोरियूं हथ कई वियूं आहिनि। शेदात कोट मां वाक़िया अॻ कई पिया। शेदात कोट वेझो ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई करे स्मगल थींदड़ व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि कार्रवाई कंदे बलोचिस्तान ॾांहुं स्मगल थींदड़ यूरिया भाणचूं व ट्रकूं हथ करे वठियूं आहिनि। ज़राअत खाते जे अमलदारनि मूजिब ट्रक मां यूरिया भाणचूं 1260 बोरियूं हथ कई वियूं आहिनि। शेदात कोट मां तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी खां। जी सदाम, आगाह कजो। शेदात कोट का बलोचिस्तान स्मगल थींदड़ यूरिया भाण जे 2 ट्रकुनि ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो कामयाब छापो हयो वियो आहे, जंहिंमें 1200 बोरियूं हथ करे वरितियूं आहिनि। डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर शेदात कोट आशिक हुसैन चांडियो जी अॻुवानी में टीम जो भांडड़ी वाण वटि कामयाब छापो हणी शेदात कोट खां बलोचिस्तान स्मगल थींदड़ भाण सां भरियल ॿियूं 2 ट्रकूं पकड़े वरितियूं आहिनि। ॿिन्ही ट्रकुनि में अटकल 1260 यूरिया भाण जूं बोरियूं हुयूं। राब्ते करण ते डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर आशिक हुसैन चांडियो ॿुधायो आहे त शेदात कोट खां बलोचिस्तान भाण स्मगल थी रहियो हुयो। कामयाब छापो हणी 2 यूरिया भाण सां भरियल ट्रकूं हथ करे वरितियूं आहिनि। अहिड़ो इतलाह डिप्टी कमिश्नर कंबर शेदात कोट जावेद नबी खोसो ऐं असिस्टेंट डायरेक्टर एग्रीकल्चर कंबर खे पिणु ॾिनो वियो आहे। पकड़ियल ट्रकुनि ते अञा ताईं का बि कार्रवाई न थी आहे। जॾहिं SHO अनवर अली बुरई सां ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त एग्रीकल्चर इंतज़ामिया असां वटि जॾहिं पुॼंदी त असां हिननि मथां केस दाख़िल कंदासीं। जी, महिरबानी सदाम तफ़सील जे लाइ।